हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां क्लियर थी वञे हेसी ताईं त ॿोली कंहिं बि क़ौम जी ॻाल्हाइण जे सुञाणप आहे आवाज़ आहे ॿोली आवाज़ आहे कंहिं बि क़ौम जे ॻाल्हाइण जी आवाज़ खे ॿोली चइबो आहे ॿोली ॻाल्हाई बि वेंदी आहे लिखी बि वेंदी आहे हिन पूरी दुनिया में अलाए केतिरियूं ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि पियूं लिखियूं वञनि पियूं पर अहिड़ियूं केतिरियूं ॿोलियूं आहिनि जेकी लिखियूं न पियूं वञनि पर ॻाल्हायूं वञनि पियूं ही असांजी जेकी ॿोली आहे उहा कहिड़ी आहे कहिड़ी ॿोली आहे सिंधी जॾहिं सिंधी ॿोली असांजी ॻाल्हाए लिखी वञे थी उनखे नई तरीक़े सां जदीद तरीक़े सां ऐं सुहिणे नमूने सां लिखियो वियो उहो कहिड़ो दौर हो घणनि अखरनि ते असांखे सिंधी जी लिपि मिली 1853 में असांखे छा मिली पंहिंजी सिंधी लिपि मिली पर उहा घणनि अखरनि वारी हुई घणनि अखरनि वारी हुई 52 अखरनि वारी उन खां पहिरियां असां वटि ॿोली मौजूद हुई पर 52 अखर न हुआ घटि वधि हुआ हाणे ही 52 वारी अखरनि वारी ॿोली में असांजा निज सिंधी लफ़्ज़ घणा आहिनि कहिड़ा कहिड़ा आहिनि बेबुक जे जिंब ऐं दाल ॾेॾर इहे 3 असांजा निज सिंधी ॿोली जा लफ़्ज़ आहिनि जेके असां ई पढ़ूं था ऐं लिखूं था ऐं ॻाल्हायूं था ॿी का बि दुनिया जी ॿोली हिननि खे न लिखे थी न पढ़े थी हू ॿिया लफ़्ज़ उन मां असांजी साॻी न सिंधी वारी ॿोली में घणा अखर फारसी जा आहिनि उन खां पोइ संस्कृत ॿोली जा घणा लफ़्ज़ आहिनि उन खां पोइ अरबी लफ़्ज़ जा घणा आहिनि हाणे 28 लफ़्ज़ अरबी जा घणा छो आहिनि छाजे करे त 712 में घटि कॾहिं 712 में मोहम्मद बिन कासिम अरब नाले मोहम्मद बिन कासिम उन जो नालो हो ऐं क़ौम उन जी कहिड़ी हुई अरब नस्ल क़ौम जो ओ माण्हू असांजी धरतीअ ते वतन सिंध ते कब्ज़ो करण आयो हो उन्हनि छा कयो उन्हनि चाहियो पे त वतन त असां खां खसूं पर हिननि खां ॿोलियूं खसे वञूं पर तव्हांजे वॾड़नि असांजे वॾड़नि उन्हनि खे शिकस्त नसीब कई जो अॼु बि असां ॿोली पंहिंजी ॻाल्हायूं था ऐं पढ़ूं था लिखूं था ऐं जदीद दौर में अहिड़े जदीद दौर में टेक्नोलॉजी जे दौर में कंप्यूटर जे ज़माने में मोबाइल जे ज़माने में असांजी ॿोली हर जॻह ते मौजूदु आहे ऐं तव्हांखे इन करे ॻाल्हि ॿुधायां थो त 52 जेके अखर आहिनि इन्हनि खे असां पंहिंजे ज़हन में फीड करे छॾियूं जीअं पंहिंजी तस्वीर जो खाको ठाहे छॾींदा आहियूं न त फिलहाणो माण्हू हिन शिकिल जो आहे ईअं असां अखरनि जी शकिल ठाहे ऐं हुनजो आवाज़ पंहिंजे निड़ीअ मां कढंदासूं उहो निज ऐं घाटो ऐं साफ़ ऐं शफ़ाफ़ जेको आवाज़ हूंदो तॾहिं असांखे सिंधी पढ़ण में ईंदी तॾहिं असांखे सिंधी लिखण में ईंदी हाणे उन में जेके 52 अखर आहिनि उहे उन मां जेके 18 अखर उहे जिन खे टुको आहिनि जिन खे टुको आहिनि ऐं 34 उहे अखर आहिनि जिन खे टुको आहे त असां तॾहिं वञी सम्झंदासीं जॾहिं अलफ़ जो आवाज़ ऐं शकिल असांखे यादि थींदी अलफ़ जो आवाज़ ऐं शकिल यादि थींदी हाणे असांखे अलफ़ जी शकिल जहिड़ो ॿियो को लफ़्ज़ आहे असांजी हिन लिपि में असांजी हिन सिंधी 52 अखरनि वारी पटी में अलफ़ जहिड़ो ॿियो को अखर आहे हिन जो को साथी आहे त हाणे उन जे करे असां सभिनी खां कॾहिं बि अलफ़ विसरंदो न आहे अलफ़ छो यादि हूंदो आहे छाजे करे त हिन जो को साथी न आयो अकेलो आहे पर हिन अलफ़ जी असांखे लिखण में शकिल बदिलजंदी आहे जीअं हिते अलफ़ अकेलो आहे त लिखूं असां बा बा ही जेको लफ़्ज़ बे आहे बे जो आवाज़ ब आहे ऐं अलफ़ जो आवाज़ आहे त बा हिते जेॾी महिल असां हिन अलफ़ खे हीअं मिलायूं था
त हिन जी हीअ जेकी शक्ल आहे उहा हीअ वञी बीहे थी आहे अलफ ही छा आहे ही साॻियो ई अलफ आहे हिन जी शक्ल में थोरो फेर थो अचे छाजे करे त लिखण जो तरीक़ो आहे हीअ ॿे जेकी आहे असां हिन खे हिन सां हीअं मिलायूं था तॾहिं खां हिन जी हीअ शक्ल ठहे थी पर हीअ आहे छा अलफ ई आहे त हाणे अलफ ऐं ॿे जॾहिं मिले थो आवाज़ छा थो निकिरे छा थो आवाज़ निकिरे बा बे बे ब बेलफ बा 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 बे अलिफ बा बे अलिफ बा बा जो बे अलिफ बा बे अलिफ बा 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 बे अलिफ बा बे अलिफ बा 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 ओ साॻियो ई हाणे घणनि अखरनि जो ई मेलाप आहे ॿिनि अखर जो ऐं घणा आवाज़ आहिनि ॿ आवाज़ मिली करे छा था ठाहिनि बाबा छा आहे इहो अखर आहे लफ़्ज़ आहे जॾहिं अखर पाण में मिलनि था त छा था ठाहिनि लफ़्ज़ जॾहिं लफ़्ज़ मिली पाण में छा था ठाहिनि जुमला छा था ठाहिनि जुमला शाबाश हाणे इन खां पोइ हाणे असांखे इहा यादि आहे अलफ जी जेकी शक्ल आहे उहा हीअ आहे बे जी जेकी शक्ल आहे उहा हीअ आहे हाणे हिन शक्ल वारा काफ़ी सारा लफ़्ज़ आहिनि 1 2 3 4 5 6 7 8 9 अखर हिन शक्ल वारा आहिनि हिन ई शक्ल वारा हीअं सिर्फ़ु हाणे हिन में तब्दीली छाजी थी अचे टुपकनि जी थी तब्दीली अचे छाजी टुपकनि जी अलफ जेको आहे उहो हिकिड़ो ई आहे उनजो को बि साथी न आहे त उन जे करे असांखे इहा शइ क्लियर हुजे त अलफ जी जेकी शक्ल आहे असांखे हीअं बि मिलंदी जिते बि हीअ शक्ल ऐं हीअ शक्ल मिले मिसाल असां हिते लिखूं एन अलफ आ त अलफ जी साॻी शक्ल आहे अलफ मंद आ अलफ जी साॻी शक्ल आहे पर हिन जी अखरनि जी शक्ल मट सिर्फ़ु टुपकनि जे करे आहे बाक़ी 9 अखर जेके बेज आहिनि उहे हिकु जहिड़ा ई आहिनि आवाज़ मटिजनि था छा था मटिजनि आवाज़ मटिजनि था जॾहिं असां अखर खे सुञाणे वियासीं ऐं आवाज़ खे पंहिंजे ज़हन में सम्झी वियासीं आवाज़ कढणु सिखी वियासीं त असां लाइ सिंधी पढ़णु ॾुखी कान्हे छा आहे सवली आहे ॿोली असांजी तमामु घणी सवली आहे हाणे अॼु ॾींहं खां वठी कॾहिं बि ॾिसो पहिरियां पढ़ण जी कोशिशि कयो न अखरनि खे चिता ॾिसो त हीउ अखर आहे कहिड़ो हिजे त असां पढ़ी आया आहियूं न खे ज़बर ख टे ज़बर ट लफ़्ज़ अखर घणा आहिनि ॿ खट ॻाल्हि लफ़ना गाना वरी उन खां पोइ ॾिस बे ज़बर ब दाल ज़बर द का ज़बर क बदक बेप शुभ काप शुभ बुक सिंह सीनर से ने ज़बर सिंह आवाज़ सीन जो ऐं ने जो आवाज़ आहे छा जो आवाज़ आहे अखर घणा आहिनि ॿ अखर ॿ आवाज़ मिली करे हिकिड़ो लफ़्ज़ ठाहींदा ईअं ई असां जॾहिं अखरनि ऐं आवाज़नि खे सम्झंदासीं त असां लाइ सिंधी मुश्किल न थींदी ॾुखी न थींदी असां लिखी बि ईंदासीं पढ़ी बि ईंदासीं